अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सक्कर आतिफ़ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ चूंडको भरिसां सोरा थाणे जी हद मिसाली ॻोठ मां मुबैना नौजवान खंभिजी वियो। नौजवान अमानुल्ला मरी खे खंभिजण ख़िलाफ़ मरी बिरादरी जे माण्हुनि पारां सांघड़ चूंडको रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। राति देर सां तजल में 3 गाॾियुनि में सवार नामालूम हथियारबंद नौजवान खे खंभे खणी विया। उन सिलसिले में मरी बिरादरी जे माण्हुनि कैची ख़ान मरी, राणू ख़ान मरी, निमाणो ख़ान मरी ऐं ॿियनि सांघड़ चूंडको रोड बंदि करे टायरनि खे बाहियूं ॾेई एतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एतिजाज कंदड़ ॻोठाणनि ॿुधायो त राति देर सां नामालूम हथियारबंदनि घर में घिड़ी असांजे नौजवान अमानुल्ला मरी खे खंभे खणी विया। असां अहिड़ो इतला सोरा पुलिस खे ॾिनो आहे। हुननि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां घुर कई आहे त मसइले जो नोटिस वठी फौरी तौर ते खंभियल नौजवान खे वापसि करायो वञे।